चैन है समाज में, बेमिसाल फ़र्क है कल में और आज में। अपने खर्च पर हैं कैद लोग तेरे राज में। आदमी है वो बड़ा दर पे जो रहे पड़ा, जो पनाह मांग ले उसकी बख्श दे खता। मैंने उससे ये कहा। वाह वाह, ॾाढो सुठो। कराची प्रेस क्लब में जीए सिंध महास पारां सिंध इतिहाद कॉन्फ्रेंस थी गुज़री। कॉन्फ्रेंस में रियास चांडियो, जेडीए जो सेक्रेटरी जनरल डॉक्टर सफदर अब्बासी, कैसर बंगाली, हसनैन मिर्जा, सरदार रहीम बख्श, मुश्ताक मीरानी, खुदारी नौशाद, नवाज खान ज़ौर, शहाब ओस्तो, नासिर मंसूर, जयपाल ऐं ॿिया शरीक थिया। हिन मौक़े ते रियास चांडियो ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया ते कैनालनि जी अदावत ख़िलाफ़ शहरी माण्हुनि में आगाही मुहिम लाइ हिकु कॉन्फ्रेंस कोठाई वई आहे। सिंध जा शहरी माण्हू सम्झनि था त कैनालनि जो मसइलो रुॻो सिंध जे ॻोठनि जो आहे, पर जेकॾहिं सिंधु दरिया में पाणी न ईंदो त कराची हैदराबाद वासी पण पीअण जे पाणी लाइ परेशान हूंदा। रियास चांडियो वधीक चयो त सिंधु दरिया खे बचाइण लाइ जदोजहद जारी रखी वेंदी। पाणी जी खोट सबबि तमर जा ॿेला तबाह थी विया आहिनि। लखें एकड़ ज़मीन बंजर थी वई आहे। दरिया में पाणी न हुजण सबबि मुहाणनि जो मुआशी क़त्लेआम थी रहियो आहे। सिंधु दरिया मथां कैनाल कढण, कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जूं आबाद ज़मीनूं बंजर बणाइण जी कोशिश कई पई वञे। हिन वधीक चयो त सिंध जो अवाम रोडनि ते निकिरी चुको आहे। सिंध जे जियापे जो सवाल दरिया ते धाड़े हणी हज़ारे सालनि जी तहज़ीब खे ख़त्म करण जी कोशिश कई पई वञे। सिंधी माण्हुनि खे साईं जेका ॻाल्हि कई त 36 लख माण्हू इन सां दरबदर थींदा। 1.5 लख एकड़ ज़मीन बर्बाद थींदी, बंजर थींदी। ग्रीन पाकिस्तान चोलिस्तान जी वारियासी ज़मीन खे आबाद करण जे लाइ हिकिड़ो फ़ौजियुनि जो मंसूबो आहे। उन फ़ौजियुनि जे मंसूबे खे आबाद करण जे लाइ सिंध खे बंजर बनाइण जी हिकिड़ी मुनज़म साज़िश थी रही आहे। सो सेफ सिंध इंडस रिवर जे नाले सां हली रही आहे। उनमें असीं सभु पाण उन में गॾु आहियूं। क़ौमी अवामी तहरीक सम्झे थी त ही फ़क़ति कंहिं हिकिड़ी पार्टीअ जो इशू न आहे, कंहिं हिकिड़े फ़र्द जो इशू कोन्हे। ही असांजे जियापे जो मामिलो आहे ऐं सिंध जी वहदानियत जो मामिलो आहे। जेकॾहिं पाण सभु इन तहरीक जो हिसो कोन थियासीं त माज़ीअ में जीअं कई क़ौमियूं मिटिजी वियूं आहिनि, कई दरिया खसिया विया आहिनि, ईअं ई असां खां सिंधु दरिया खसियो वेंदो। तंहिं करे पाण सभिनि खे गॾिजी करे हिन सिंधु दरिया बचाओ तहरीक जो हिस्सो थियणो पवंदो। रोकने के लिए मुझे ये एक बात यहाँ रखना चाहता हूँ कि सब लोग अलग अलग लड़ रहे हैं। 27 को कोई कर रहा है, कालाबाग डैम के खिलाफ लोग एक साथ थे, बिल्कुल इसी तरीके से। मैं आखिर में ये कहूँगा कि हम सब हैं मसला सिंध के इश्यूज पर बात नहीं करने की, सिर्फ एक बात ये है कि व्हेन इनजस्टिस बिकम लॉ वो फर्ज है। तो सिंधियों पर अब ये फर्ज हो गया है कि वो मुज़ाहिमत करें, और मुज़ाहिमत में मैं ये समझता हूँ रेप्रेसिव फोर्स जो है वो हमारे सामने आके खड़ी